सो मुझे ही पैगाम उन नौजवाननि जे लाइ आहे जेके अक्सर करे इहो सवाल कनि था त असां जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं आया उहा कामयाबी वारी ज़िंदगी आहे या नाकामी वारी ज़िंदगी आहे। उहे इन ॻाल्हि में परेशान आहिनि त असां जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं उहा सही गुज़ारे रहिया आहियूं या ग़लति गुज़ारे रहिया आहियूं। मतिलबु असां जेकी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं उहा राइट पाथ ते आहे अलाए न, राइट वे ते आहे अलाए न। उन्हनि जो सोलो जवाबु मां तव्हांखे ॾींदुसि त अॼु खां 1400 साल पहिरियां दुनिया जे अज़ीम शख़्स खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो जुमिलो क़ुरान पाक में इरशाद फरमायो हुयो। अल्लाह ताला फरमायो हुयसि त वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, ए मुंहिंजा पाक नबी असां तव्हांजी ज़िंदगी जो पोयों हिसो तव्हांजी ज़िंदगी जे पहिरें हिसे खां वधीक बहितर बणाईंदासीं। मालूम थियो त जेके सक्सेसफुल पर्सन्स हूंदा आहिनि, मालूम थियो त जेके कामयाब शख़्स हूंदा आहिनि, मालूम थियो उहे शख़्स जेके सही रस्ते ते हूंदा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जा पोयां ॾींहं पहिरियनि ॾींहंनि खां वधीक बहितर हूंदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी जा पोयां ॾींहं पहिरियनि ॾींहंनि खां वधीक बहितर हूंदा आहिनि। ज़िंदगी जो पोयों हिसो ज़िंदगी जे पहिरियनि ॾींहंनि खां वधीक बहितर हूंदो आहे। सो तव्हां पंहिंजे पाण खे ऑब्ज़र्व कयो, उहे दोस्त जेके परेशान आहिनि इन्हनि सवालनि में त छा असां जेकी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं उहा कामयाबी वारी आहे या नाहे, त उन्हनि दोस्तनि खे मां रिक्वेस्ट कयां थो त तव्हां ऑब्ज़र्व कयो तव्हांजी ज़िंदगी जेकी हिन वक़्त में गुज़री रही आहे छा इहा तव्हांजी पहिरीं ज़िंदगी खां वधीक बहितर आहे। अगरि आहे यू आर सक्सेसफुल। अगरि तव्हां अहिड़ी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो जेका पहिरियों त वधीक बहितर हुई पर हाणे नॉर्मल नाहे, पहिरियों त वधीक ख़ुशगवार हुई पर हाणे ठीकु तरीक़े सां नाहे, त मां उन्हनि खे इहा ॻाल्हि इंफॉर्म थो करे छॾियां त बेटा यू आर गोइंग टू रॉन्ग साइड। तव्हांजी ज़िंदगी हिन वक़्त में कामयाबी तरफ़ नथी वञे। अगरि जेकॾहिं तव्हांजी दिलि में हाणे पहिरियां खां वधीक सुकून आहे, अगरि तव्हांजी ज़िंदगी में पहिरियां खां वधीक ख़ुशगवारी आहे, अगरि तव्हांजी ज़िंदगी में हिन वक़्त में जेके ख़ुशियूं आहिनि उहे पहिरियां खां वधीक आहिनि, अगरि तव्हांजी ज़िंदगी में जेके आसानियूं आहिनि ज़िंदगी जे पहिरें हिसे खां वधीक आहिनि, त तव्हांखे मुबारक हुजे, कांग्रेचुलेशन्स, यू आर ऑन द राइट पाथ।